हैदराबाद में झांगारा बाजारा में 3 साल क़त्ल थी वियल तानिया ख़ासकेली जी अमर मसमात खुर्शीद पंहिंजी धीउ नादिया ऐं पासपा डेमोक्रेटिक पार्टी जे अॻुवाणनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो कयो आहे त संदसि धीउ तानिया ख़ासकेली जे क़त्ल केस में मुलवस जवाबदारनि खे फाही ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। हुन चयो त तानिया सिंध जी न्याणी हुई जंहिं मज़ाहमत करे पंहिंजी जान ॾेई छॾी। गुज़िरियल 3 सालनि खां कोर्टनि ऐं थाणनि जा धका खाए रहिया आहियूं, पर इंसाफ़ किथां बि नथो मिले। हुन चयो त तानिया जे क़त्ल बाद हू दर दर जा धिका खाइण ते मजबूर आहे, घर खां बेघर थी विया आहिनि, पर ख़ासकेली इतिहाद जो पाण खे सरबराह सॾाईंदड़ सराई न्याज़ ख़ासकेली हिकु मंसूबे तहत पहिरियां कराची ऐं बाद में नवाबशाह में रहाए केस जो राॼूणो फ़ैसिलो करण लाइ दबाव विझी रहियो आहे। मसमात खुर्शीदा चयो त संदसि लाइ मिलियल माली इमदाद मां बि खेनि कुझु न मिलियो आहे, जंहिं सबबि संदसि घर भाती 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। हुन चयो त अहिड़े ॾुखिये वक़्त में पासपा डेमोक्रेटिक पार्टी जी क़यादत साथ ॾिनो आहे, जंहिं ते हू हुननि जी थोराइती आहे। हुन चयो त हू पंहिंजी धीअ जे क़ातिलनि खे फाही ईंदे ॾिसणु चाहे थी। धीअ जे खून जो कंहिं क़ीमत ते सौदो न थियणु ॾींदी।